मोहतरम जनाब चीफ गेस्ट डिस्ट्रिक्ट एजुकेशन हेड मास्टर साहब, मौजूद उस्ताद साहबान है, मुझे मेहमान शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। सालाना इनाम विरान की तकरीब में अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान है तैलीम जो मतलब है ॼाण समझण आगाह थियण। इहा तैलीम जेका सितारनि जे कहकशान खां वठी ज़मीन जे पेट में लिकियल मैदनियात जा खज़ाना हुजनि या समुंड मथां हलंदड़ बुलंद जहाज़ हुजनि या सिज जी किरणनि खे क़ैद करे उन्हनि मां तवानाई हासिल करणु हुजे या ई कड़ी चइजे त ख़ुदि इंसान ज़मीन जी पश्तिन सां आसमान जी बुलंदियुनि ताईं पहुचाइण में बि तैलीम जो किरदारु आहे। जनाब सदर, तैलीम मां इंसान तरक़ी करे हर शइ हासिल करे चुको आहे। जॾहिं मथे ॾिठो त आसमान नज़र आयो, आसमान ते ॾिठो त चंड नज़र आयो, चंड ते ॾिठो त इंसान नज़र आयो। पुछो वियो थी छा माजरा आहे, जवाबु मिलियो त इंसानी तरक़ी थी आहे। जॾहिं हेठि ॾिठो त ज़मीन नज़र आई, ज़मीन में ॾिठो समुंड नज़र आयो, समुंड में ॾिठो त गहराई नज़र आई, गहराई में ॾिठो त इंसान नज़र आयो। पुछो वियो थी छा माजरा आहे, जवाबु मिलियो त इंसानी तरक़ी थी आहे। इहा तरक़ी इंसान तैलीम हासिल कई आहे। जनाब सदर, तैलीम जो मतलब सिर्फ इल्म हासिल करण न आहे, दर्स व तदरीस न आहे सिर्फ इम्तिहान ॾियण, नौकरी करे पैसा कमाइण। बिल्कुल तैलीम मां मुराद ज़हनी नशो नमा आहे, छो त तैलीम ही जीअण जो सलीक़ो सेखारे थी। जनाब सदर, नेल्सन मंडेला जो कौल आहे त तैलीम हिकु उहो हथियार आहे जेको तव्हां दुनिया खे तब्दील करण में इस्तेमालु करे सघो था। तारीख़ गवाह आहे पत्थर वारे दौर खे डिजिटल वारे दौर में तब्दील करण वारी जेकॾहिं का शइ आहे त उहा सिर्फ तैलीम आहे। जनाब इहा तैलीम ई आहे जो इंसान खे अशरफुल मखलूक़ात जो दर्जो ॾियारियो। इहा तैलीम जॾहिं मोहम्मद अली जना वटि पहुती त उनखे बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जना बणायो हुयो। इहा तैलीम जॾहिं इक़बाल वटि पहुती त उनखे डॉक्टर अलामा इक़बाल बणायो हुयो। इन तैलीम मां अरस्तू आइंस्टाइन थी उभरिया। जनाब सदर, हिटलर चयो त तव्हां मूंखे पढ़ियल लिखियल ज़हन ॾियो, आउं तव्हांखे पढ़ियल लिखियल क़ौम ॾींदुसि। जनाब सदर, हिकु फ़र्द मुआशरे मुल्क तोड़े दुनिया जी तरक़ी सिर्फ़ तैलीम में आहे। अचो त सुठी तैलीम में तरबियत हासिल करे मुल्क ऐं क़ौम जी तरक्की जो सबब बणिजो। आख़िर में उन शहर सां जगह वठंदसि। मेरे हाथ में कलम मेरे जहन में उजाला, मेरे हाथ में कलम मेरे जहन में उजाला, मुझे क्या दबा सकेगा ये जुल्मतों का